सिंधी हिंदुनि जी ज़ोरदार जीत थी। जी हाँ दोस्तों, चवंदा आहिनि न एकता में शक्ति थींदी आहे, एकता में ही ताक़त थींदी आहे। त दोस्तों इहा ॻाल्हि आहे मुआना मंडी जिते की समुदाय विशेष जे माण्हुनि सिंधी समाज जे माण्हुनि जे मथां हमिलो कयो, दुकानदारनि जे मथां हमिलो कयो, जंहिंमें कुझु माण्हुनि जे घायल थियण जी बि सूचना आई आहे। त इहा ॻाल्हि जीअं आग आंगर फैलिजी त तीअं सिंधियुनि हिंदुनि पंहिंजी एकता जो परिचय ॾिनो ऐं मुआना मंडी तरफ़ एकत्रित थिया ऐं हुते पंहिंजो शक्ति प्रदर्शन कयनि, धरनो प्रदर्शन कयनि ऐं पंहिंजो विरोध दर्ज कराइनि त प्रशासन के मजबूरन, शासन प्रशासन के मजबूर थी करे उहा प्लेटफार्म खाली कराइणा पिया, जंहिंजे मथां अवैध कब्जो विशेष समुदाय, जी हाँ दोस्तों, विशेष समुदाय जाति विशेष माण्हुनि उते धीरे धीरे करे पूरे प्लेटफार्म जे मथां कब्ज़ो बि कयो। उन कब्ज़े के अॼु मुक्त करायो। ये जीत सिंधी समुदाय जी आहे, ये जीत सिंधी हिंदुनि जी आहे, ये जीत समस्त सिंधी समाज जी आहे जंहिं एकता जो परिचय ॾिनो ऐं समस्त हिंदू समाज जी आहे जंहिं पंहिंजी एकता जो ॾाढो सुठो हिकिड़ो परिचय ॾिननि। ये घटना है मुआना मंडी जयपुर जी। जी हाँ दोस्तों, उते दुकानदारनि जे ॿाहिरि कुझु अहिड़ा गाॾे वारा, अहिड़ा कुछ अहिड़ा असामाजिक माण्हू अची करे बीह था रहनि जेका पंहिंजो धंधो था हलाइनि ऐं जंहिंसां की दुकानदारनि जी दुकानदारी ॾाढी ख़राब थी थिए। इन ॻाल्हि खे वठी करे काफ़ी ॾींहंनि खां, काफ़ी सालनि खां वाद विवाद हलियो पियो, पर उहो पंहिंजी दादागिरी ॾेखारे करे उते जबरन काबिज़ बि थिया, ज़बरदस्ती उते कब्ज़ो करे वेठा। अॼु सुबुह जो कुझु घटना ईअं थी कि जेॾी महिल सिंधी भाउरनि पंहिंजी दुकान खोली ऐं उन्हनि खे हटण लाइ करे चयो ऐं उन्हनि खे अॻियां पुठियां थियण लाइ करे चयो त उन्हनि ताबड़तोड़ रूप सां उन्हनि जे मथां हमिलो करे लाथो ऐं उहो हमलावर जाति विशेष जा माण्हू आहे जंहिं ज़ोरदार हमिलो कयो। इन हमले खां पोइ जीअं की अॼुकल्ह व्हाट्सअप ऐं सोशल मीडिया ॾाढी फास्ट हलंदी आहे, त उन्हनि पंहिंजे समाज वारनि खे मैसेज कया। इन मैसेज खां पोइ जेकी अफरा तफरी मची ऐं जेकी भागदौड़ मची सिंधी समाज में, जेके जितां जेकी गाॾी मिली उहो मुआना मंडी तरफ़ भॼियो ऐं तंहिंजे अलावा हिंदू समाज जा माण्हू ऐं कई राजनीतिक ऐं संगठन वारा बि उते पहुचा ऐं हुन खां पोइ जेको शक्ति प्रदर्शन ऐं हुते जेको पंहिंजो धरनो प्रदर्शन थियो, उनके पश्चात उहो जेको प्लेटफार्म उन्हनि कब्ज़ो बि कयो समुदाय विशेष माण्हुनि उनखे मुक्त करायो वियो। इन में पुलिस जी भूमिका ॾाढी सराहनीय रही कि जीअं पुलिस सॼो मोर्चो संभाली ऐं के वॾी घटनाउनि खे अंजाम ॾियण लाइ करे हुननि उनखे रोकियो, हुते खे हुते रोकियो, जंहिंसां की उहा लड़ाई वधीक न वधी सघे। ऐं जंहिं ॻाल्हि ते झगड़ो जंहिंखे प्लेटफार्म आहिनि मुआना मंडी जे अंदरि ठहियल आहिनि प्लेटफार्म, उन्हनि खे पुलिस पंहिंजी निगरानी में मुक्त बि करायो। बाक़ाइदा हुते पुलिस जी हिकिड़ी टुकड़ी वेठल आहे ॾाढो सुठे रूप सां ॿिन्हिनि धुरुनि खे हिकु प्रकार सां अलॻि कई ऐं जेका काबिज़ आहिनि उन्हनि खे हटायो अथई। त दोस्तो कुझु वीडियो माध्यम सां असां तव्हांखे ॾेखारियूं पिया कि कीअं हुते सुठे नमूने पंहिंजे सिंधी समाज जा माण्हू पहुता ऐं हिंदू समाज जा माण्हू पहुता ऐं ॿिन्हिनि पंहिंजी शक्ति जो, पंहिंजी ॿिन्हिनि हिकिड़ी एकता जो परिचय ॾिनो आहे। दोस्तो इन प्रकार जी अगरि एकता रही पंहिंजे पूरे हिंदुस्तान में, पूरे वर्ल्ड में, त केतिरे ई समुदाय विशेष जा माण्हू पंहिंजे मथां अग्रेसिव थियण जी कोशिशि कनि या आक्रोश ॾेखारण जी कोशिशि कनि, पर उन्हनि खे शक्ति अॻियां झुकणो पवंदो, एकता अॻियां झुकणो पवंदो ऐं इहा एकता सदैव सिंधी हिंदुनि खे रखणी पवंदी। जय श्री झूलेलाल।